नौशहर फिरोज़ में पुलिस पारां पगल मोरीअ वटि मुक़ाबिलो ॼाणाए हिक ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा करे छॾी आहे। फुर जे इरादे सां बीठल ॿिनि फोरन पुलिस ते फायरिंग कई। जवाबी कार्रवाई में हिकु अब्दुल वहाब मेमण खे गिरफ़्तार कयो वियो आहे। संदसि साथी फरार थी वञण में कामयाब थी वियो। वधीक तफ़सील ॾियण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे नौशहर फिरोज़ मां SS न्यूज़ जो रिपोर्टर राजा रईस सोलंकी। जी राजा सोलंकी, छा तफ़सीलात आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नौशहर फिरोज़ में भगल मोरीअ वटि ॿ फोरू ॾोह जे इरादे सां बीठल हुया। पुलिस खे ॾिसी फायरिंग करे ॾिनी। पुलिस जवाबी फायरिंग में हिकु ॼणो अब्दुल वहाब मेमण वेठल काइम कॉलोनी नौशहर फिरोज़ खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। हिकु ॼणो भॼी वञण में कामयाब थी वियो। ज़ख़्मीअ खे पुलिस खणी सिविल अस्पताल नौशहर फिरोज़ दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त शहरीन वॾे अंग में अस्पताल ते पहुची विया फोरूअ खे ॾिसण जे लाइ। नौशहर फिरोज़ SHO असद नबी खिची ॿुधायो त ही वॾो ॾोहारी आहे। कुझु ॾींहं पहिरियां इम्तियाज़ पीरज़ादे जे घर में लॻल धाड़े में मिलवस हुयो। ही ॾोहारी आहे, पाण बि चवे थो त मां वाक़ई ॾोहारी आहियां ऐं ॿिया बि ॾोह मूं कया आहिनि ऐं मूंसां वॾी गैंग गॾु आहे। मूंखे इस्तेमालु कयो वियो आहे। जी